तू पांजो असा इन्हें पानी ते हण जियां असा हयई फन फलक फकान कुल्लु फिरखिन कत्तौदिल अज़ीम। पानी वहंदड़ दरिया जारी आ, पर जॾहिं अल्लाह जो हुकुम थियो लठ लगी पानी बिन्ही पासे जो मथे चढ़ण शुरू कयो रस्तो छॾे ॾिनई। ही छा आहे? ही उन माण्हू खे जंहिंजो ताल्लुक रब सां आहे, रब सां खे ज़ाया न कंदो। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो अलैहिस्सलाहु बिकाफिन अब्द। छा अल्लाह साईं पंहिंजे रब पंहिंजे बंदे लाइ काफ़ी न आहे? छा अल्लाह पंहिंजे बाने लाइ काफ़ी न आहे? जगह जगह ते सहारा ठाहे रखिया, गैरुल्लाह खे पुकारियो वञे, एतिरे क़दुर जो अल्लाह जे घर में गैरुल्लाह जो नारो लगे। या कहिड़ी तौहीद आहे? या कहिड़ी ईमानी गैरत आहे? ए मुसलमान तुझो कहिड़ो ताल्लुक आहे तुंहिंजे रब सां पालनहार सां? तो इन कलमे जी कहिड़ी लॼ रखी आहे? अलैहिस्सलाहु बिकाफिन अब्दा। छा अल्लाह पंहिंजे बाने लाइ काफ़ी न आहे? या अय्युहन नबी हस्बुकल्लाहु व मन इत्तबाअका मिनल मुमिनीन। अल्लाह जा नबी तुंहिंजे लाइ ऐं तुंहिंजा जेके मञीदड़ मुसलमान सभिनी लाइ हिकिड़ो अल्लाह काफ़ी आहे, हिकिड़ो अल्लाह काफ़ी। तो दोस्तो जेको अल्लाह ते ईमान आणे थो, मुवाहिद आहे, अल्लाह सां ताल्लुक आहे, अहिड़े माण्हू वटि मज़बूत सहारो आहे जेको टुटण वारो न आहे। बेवफ़ाई बंदो कंदो आहे, अल्लाह वटि बेवफ़ाई न आहे। मस्जिद जे हूंदे, क़ुरान जे हूंदे, कलमे जे हूंदे उम्मत गुमराह थी आहे। तव्हां वटि कलमो हो, तव्हां वटि मस्जिद हुई, तव्हां वटि क़ुरान हो, प्यारे पैगंबर मोहम्मद सुन्नत मुतहरा हुई, सहाबा किराम जो अमल हो, अहले बैत जो अमल हो, उन्हें जी सीरत के पढ़ो, प्यारे नबी जी सुन्नत, प्यारे नबी जी सीरत तय्यबा, अहले बैत जी सीरत तय्यबा, सहाबा किराम जी सीरत तय्यबा पढ़ी ॾिसो। कॾहिं हुननि ज़िंदगी में गैरुल्लाह खे पुकारियो, गैरुल्लाह जे आस्थाने ते वियो? हिन उम्मत खे छा थियो? अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। अल्लाह जा बानाओ, इहो कलिमो ला इलाहा इल्लल्लाह, इन्हे खे पढ़णो आहे, इन्हे ते अमल करणो आहे, हिन जो ख्याल रखणो आहे। एसि ताईं इंसान कब्र में वञी पहुचे तॾहिं कामयाबी मिलंदी। ऐं जेकॾहिं इन में झोल अची वियो, कमज़ोरी अची वई, कुझु कोन थींदो। त अल्लाह ताला खां दुआ आहे, अल्लाह रब्बुल आलमीन असांखे हिन तौहीद जी अहमियत, इन तौहीद जो दर्स जेको अंबिया अलैहिस्सलाम ॾिनो आहे, उनखे सम्झूं। दुनिया में खोड़ सारियूं तौहीदूं थी वियूं आहिनि। अंबिया अलैहिस्सलाम जेका तौहीद सेखारी आहे, अल्लाह ताला पंहिंजी ज़ात, पंहिंजी सिफ़तनि जे हवाले सां मुस्तवी अर्श, मुस्तवी अर्श। कुरान जो 7 आयतूं अहिड़ियूं आहिनि। सुम्मा इस्तवा अलल अर्श, अर्रहमान अलल अर्श इस्तवा। जेको रब आहे, मालिक आहे, पालनहार आहे, रब जी ज़ात आहे, उहा मुस्तवी अर्श आहे ज़ात जे एतबार सां। बाइनुन ख़ल्क़िही, पंहिंजी मख़लूक खां मथे आहे, मख़लूक जे विच में कोन्हे, मथे आहे। बाइनुन ख़ल्क़िही, अर्श खां बि मथे, अर्श जो बि मुहताज न आहे। खुदा जा बंदो, ही तौहीद या कोन्हे फना फिल्ला, वहदतुल वजूद में अची वञो ऐं तव्हां सम्झो त हाणे तौहीद पक्की थी वई। तौहीद इहा आहे, रब जी ज़ात मुस्तवी अर्श आहे, पर हुनजो इल्म, हुनजी कुदरत, हुनजो ॿुधणु, हुनजो ॾिसणु हर जाइ ते आहे। वइन तजहर बिलकुल फइन्नहु यअलमु सिर्र व अख़फा। रब्बुल आलमीन मुस्तवी अर्श, पर तू ॻाल्हाई या लिकाई उनखे सभु ख़बर। अल्लाहु अकबर, इन्नल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर। मुस्तवी रब सां अर्श आहे, उन ते ईमान रखबो। असां अल्लाह जा बंदा आहियूं। दुख सुख में पंहिंजे रब खे यादि करणो आहे। बंदे जी इज़त, बंदे जी ज़िल्लत
बंदे जो फ़ाइदो, बंदे जो नुक़सान, बंदे जी मौत, बंदे जी हयाती जो मालिक हिकिड़ो अल्लाह, हिकिड़ो अल्लाह, हिकिड़ो अल्लाह। कुल इन्ना सलाती व नुसुकी व महयाया व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन। जॾहिं इज्जत जो मालिक हुआ, ज़िल्लत जो मालिक हुआ, फ़ाइदे जो मालिक हुआ, नुक़सान जो मालिक हुआ, मौत जो मालिक हुआ, हयाती जो मालिक हुआ, तो बंदे के छा खपे? कुल इन्ना सलाती व नुसुकी, ए मुंहिंजा मौला, मुंहिंजी निमाज़, मुंहिंजी कुर्बानी, मुंहिंजो जीअण, मुंहिंजो मरण अल्लाह लाइ जो को बि शरीक न आहे। अल्लाह से अमल करण जी तौफ़ीक़ बख़्शे। सलाम।